अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहराम टीवी में भली कार मां आहियां मुबशर सोलंकी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। KPK ऐं बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात, चमन, चकवाल, तांग, चारसदा, नीलमवादी ऐं ॿियनि इलाइक़नि में बादल बरसी पिया। चित्राल, कालाम, आलमझपा ऐं ॿियनि इलाइक़नि में बर्फ़बारी, थधि जे लहर में इज़ाफ़ो। गज़ा में अमन मंसूबे ते अमल लाइ मियामी में 4 मुल्कनि जो इजलास। अमेरिका, कतर, मिस्र ऐं तुर्किया जा नुमाइंदा शरीक। गज़ा सूरतहाल ते गौर वीचार, अमन मंसूबे लागू करण जे हवाले सां खयल क़दमनि जो जाइज़ो वरितो वियो। अमेरिका जो चवणु आहे त गज़ा मंसूबे ते ईंदड़ हफ़्तनि में वधीक मुशावरत कई वेंदी। सदर आसिफ अली ज़रदारी 4 ॾींहनि जे दौरे ते इराक पहुची वियो। बगदाद में इराक़ी अख़्तियारनि पारां सदर आसिफ अली ज़रदारी जी आजियां। मुलाक़ातुनि में तावन वधाइण जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई वेंदी। जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त दौरो पाक इराक लाॻापनि खे हथी वठाईंदो।